दर्जो पहिरियों सबक अठों चेटीचंड सिंधियत ॾींहुं। असीं थधिड़ी, रखड़ी, जन्माष्टमी, ॾियारी ऐं होली वग़ैरह अनेक ॾिण मल्हायूं था, पर असां सिंधियुनि जो सभ खां वॾो ॾिणु चेटीचंड आहे। हिंदुनि जे नए साल जी शुरूआति चेट जे पहिरें ॾींहं खां थिए थी। इन करे असीं इन खे चेटीचंड चवंदा आहियूं। अॼु खां अटकल 1000 साल अॻु जी ॻाल्हि आहे। सिंध में मिर्ख शाह जी हुकूमत हुई। हू सिंध वासी हिंदुनि ते ज़ुल्म करण लॻो, लेकिन पंहिंजे धर्म जे रक्षा लाइ सिंधु जे किनारे ते वरुण देवता जी उस्तति कई। उन्हनि जो अर्ज़ु अघायो। थारूअ वार ते चेटीचंड ॾींहुं नसरपुर में रतन राय जे पत्नीअ देवकीअ खे हिकु सुंदर बालक ॼाओ। हुननि संदसि नालो रखियो उॾेरोलाल। अॻिते हली खेसि अमरलाल, झूलेलाल, लाल साईं ऐं ज़िंद पीर वग़ैरह नालनि सां पिणु पुकारियो वियो। उॾेरेलाल पंहिंजे ताक़त ऐं करामतुनि सां मिर्ख शाह खे सबक़ सेखारियो ऐं खेसि पंहिंजे ग़लतियुनि जो अहसासु करायो। उॾेरोलाल हिंदू मुस्लिम एकता ऐं भाईचारे जो संदेश ॾेई सिंधुअ में समाइजी वियो। कुझु वक़्त बैदि उॾेरेलाल जे यादि में हर हंधि मंदर जोड़िया विया। अॼुकल्ह जिते बि सिंधी रहंदा आहिनि, उते संदसि जनम ॾींहुं चेटीचंड धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। उन ॾींहं ते केतिराई उपासक झूलेलाल जो बहिराणो कढंदा आहिनि, सुखो सेसा विरहाईंदा आहिनि, छेॼारी छेॼ हणंदा आहिनि। माण्हू ख़ुशीअ सां जोश विचां आयो लाल झूलेलाल ऐं लाल जा जाटी चओ झूलेलाल जहिड़ा नारा हणंदा आहिनि। बहिराणो घिटीअ में घुमायो वेंदो आहे। माण्हू बहिराणे अॻियां मथो टेकींदा आहिनि। सांझीअ वक़्तु बहिराणो दरिया जे किनारे पहुचंदो आहे। उते विधीअ मूजिबि पूॼा कई वेंदी आहे। पंजड़ा ॻाइबा आहिनि। औरतूं अखो पाए ॿचिड़नि जी वॾी आवड़ लाइ आसीस मंगंदियूं आहिनि। उन बैदि अखंड जोत दरिया में प्रवाह करे सभु घर मोटंदा आहिनि। राति जो भॻत, संगीत ऐं नाटक वग़ैरह जा प्रोग्राम पिणु थींदा आहिनि। चेटीचंड असां में सिक, प्रेम ऐं एकता वधाए थो। पंहिंजी सुञाणप ऐं संस्कृति क़ाइमु रखण जा भाव भरे थो। इन करे असीं उनखे सिंधियत ॾींहुं बि चवंदा आहियूं।